विया आहियूं शाम जो मोटी आया आहियूं। हाँ सुभान अल्लाह। मां हिकिड़े भेरे जलसो हुजे पंहिंजो टंडो बागो आहे लाड़ में टंडो बागे जो शहर आहे उन खां ॿाराड़ी में हिकिड़ो ॻोठ हो उते सिज रस्ते में लही वियो। सो ड्राइवर चयोसीं निमाज़ पढ़ूं सिज लही वियो आहे मुंहिंजो अॻिते हलूं था अञा अॻिते हलूं था। ख़ुदा ॼाणे कहिड़ी का कशिश हुई या छा हुयो मूंखे पाण खे ख़बर कोन पई पवे। हालांकि सिज बि लही वियो निमाज़ जो टाइम बि थी वियो मुंहिंजो न अॻिते था हलूं अञा अॻिते था हलूं। रस्ते ते रोड ते काफ़ी मस्जिदूं आहियूं रोड ते ठहियल जुड़ियल सुठियूं मस्जिदूं बि आहियूं पर मुंहिंजी दिलि न पई थिए। अहिड़ी का कशिश हुई जीअं मिकनाती छिकींदो आहे ईअं का छिक हुई ईअं ड्राइवर खे मुंहिंजो अञा अॻिते हल अॻिते हलियासीं त रोड खां परते सॾु पंध जो परे को ईअं नंढड़ी मस्जिद नज़र मुंहिंजो इन मस्जिद आहे। ख़ुदा ॼाणे मूंखे पाण खे बि ख़बर कोन्हे त मां हेॾे वञा छाजे लाइ थो मूंखे पाण खे बि ख़बर कोन्हे। उते वियासीं त हिकिड़ो फ़क़ीर हुजे असां गाॾी में हुजूं 5 ॼणा साईं असां जीअं पहुतासीं त उहे 5 प्यालियूं पंहिंजो शरबत हुजे 5 प्यालियूं ठाहियूं असांजे इंतज़ार में वेठो हुजे। मुंहिंजो हिन फ़क़ीर जी का कशिश हुई जेको असां हिते सिज बि लही वियो निमाज़ न पढ़ीसीं यको पे वियासीं हिक फ़क़ीर जी छिक हुई जेको असांखे छिकियूं पिया। जेतिरा असां माण्हू हुया पाण फ़क़ीर अकेलो वेठो ॿियो केर बि कोन हुयुसि पाण अकेलो हुयो पर जेतिरा गाॾी में असां माण्हू हुयासीं ओतिरी उहे प्यालियूं शरबत जूं ठाहियूं रखियूं वेठो हुजे। सो असां जे पहुतासीं सलाम कयोसीं कि शरबत पियो निमाज़ पढ़ूं देर थी थिए चईसीं देर कहिड़ी आहे बसि सिज त उहो ई लही वियो आहे देर कहिड़ी आहे निमाज़ पढ़ूं था पर अवल तव्हां शरबत पियो। ऐं पोइ अजीब अजीब ॻाल्हियूं कयूं मूं ज़िंदगी में पहिरियों भेरो ॾिठो मूं अॻ में उहो फ़क़ीर ॾिठो बि कोन हो न वाक़िफ़ियत हुई न ॼाण सुञाण हुई। मूं चयोमांसि त साईं तव्हां केरु आहियो किथे वेठा आहियो छा मसइलो आहे कीअं हिते तव्हां शरबत जंग में हिते ठाहियूं वेठा आहियो बसि हिननि ॻाल्हियुनि खे छॾियो तव्हां शरबत पियो त निमाज़ पढ़ो। पोइ मूं सम्झो त ही को अल्लाह जे सालिह बाननि मंझां को बरगुज़ीदो बानो मुमकिन आहे को अबदाल हुजे कंहिंजे निरड़ ते त लिखियल कोन्हे न त को ही वली आया ही आम माण्हू पर अल्लाह ताला मां शुक्र रब जो अदा कयो त अल्लाह ताला पंहिंजे कंहिं दोस्त जो मूंखे दीदार करायो। हुयो ॾिसण में सादड़ो कपिड़ा मेरड़ा पर मुंहुं ईअं हुजेसि जीअं चंड चिमके पियो। मस्जिद में सिज हुअं ई लही वियो थोरी ऊंदहि बि हुई बती बि कोन हुई पर उन ऊंदहि में बि ईअं मुंहुं ईअं पियो ॼण चिमकंदो नज़र अचे वञे। अल्लाह वारनि जा चेहरा ई परे खां पधरा ख़ुदा जे दोस्तनि जे चेहरनि में अल्लाह ताला मासूमियत रखाईंदो आहे नूर रखाईंदो आहे चमक रखाईंदो आहे कशिश रखाईंदो आहे ॾिसो त दिलि न भरबी। वलीअनि जा चेहरा ॾिसो त रूह खे राहत अची वेंदी वलीअनि जे चेहरनि खे ॾिसो न त बेकरार दिलियुनि खे करार ऐं फरहत नसीब थी वेंदी। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त ॿियो हिकिड़ो वली मूं ॾिठो मां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो त कोन आहियां पर अॼु अची वियो आहे। मदीना मुनव्वरा में हुयुसि रमज़ान शरीफ़ जो महीनो तरावी नमाज़ पढ़ीसीं हरम नबवी में तरावी नमाज़ पढ़ीसीं मुंहिंजे थंबे खे टेक लॻायूं वेठो जीअं तरावी ख़तम थी त टेक लॻाए मां वेठुसि 2 माण्हू ॿिया बि थंबे खे टेक लॻायूं वेठा हिकिड़ो विच मां उथियो माण्हू हिकिड़ो उथियो त जेको परियों वारो हुयो सो सिरकी मुंहिंजे वेझो थियो। 2 अखियुनि खां बिल्कुलु नाबीन हो 2 अखियुनि खां बिल्कुलु नाबीन हो ऐं हीअं हथ सिधो करे चई या हाजी करम अल्लाह ऐं मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो त मूं उहो माण्हू पहिरियों भेरो ज़िंदगी में ॾिठो न मां ॼाणा न सुञाणा केरु आहे किथां जो आहे न मूंखे ख़बर हुई ऐं हुयो बि नाबीन 2 अखियुनि खां उज़र वारो हुयो। मूं सोचियो त हिन खे मुंहिंजे नाले जी ख़बर कीअं पई।
ॾाढे करम जोशी सां जीअं को वाक़ुफ़ माण्हू मिलंदो आहे न, इन नमूने सां हथ मिलाई ख़ुशमराबा कई। सही मूंखे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त ईअं मूंसां मिलियो जीअं को दोस्त या वाक़ुफ़ हुजे ऐं मूंखां क़िबला बाबा साईं जन जे बारे में पुछा कई, तव्हांजा वालिद साहब गुज़ारे विया आहिनि? मूं चयो हा गुज़ारे विया आहिनि। हिनखे कीअं ख़बर पई त मुंहिंजो वालिद गुज़ारे वियो आहे ऐं मुंहिंजे नाले जी ॿाहे बखियुनि खां माज़ूर, ऐं ॾिठो बि मूं पहिरीं अॻ में कॾहिं कोन्हे। मूं चयो हीउ अलाह जो वली आहे, ख़ुदा जो दोस्त आहे। मूं पुछियोमांसि त मुंहिंजे तव्हांजो नालो छा आहे, किथे वेठा आहियो? वरी नटाए वरी ॿी ॻाल्हि शुरू कई। वरी ॻाल्हियूं कंदे कंदे वरी मूं पुछियोमांसि तव्हां किथे वेठा आहियो? हुयो अरब हो, अरबी ॻाल्हाए पियो, मूं अरबी में पियो ॻाल्हायो हुन सां। त मूं पुछियोमांसि तव्हां किथे वेठा आहियो, केरु आहियो, नालो छा आहे? त वरी ॿी ॻाल्हि करे वियो। मूंखे चई मूंखे ॿाहिरि वठी हल, ओ 36 नंबर दरवाज़ो आहे उते हल। मां हिनखे वरितो, पर हीअं मुंहिंजी बाह खे हीअं वठी हीअं पंहिंजे सुक खणी बगल में हीअं सुक कई, वठी हलियासीं, कचहरी कंदा हलूं। 36 नंबर दरवाज़े ते जेॾी महिल पहुतासीं, दरवाज़े खां ॿाहिरि निकितासीं त हिकिड़ो ॿियो माण्हू बीठो हुजे, बिल्कुलु जीअं हे हुयो न, हिक ॿिए जी हम सूरत हुया। हिनखे लिकाए हुनखे कढ, हुनखे लिकाए हिनखे, ॿई बिल्कुलु हिक जहिड़ा जीअं जाड़ा भाउ हुजनि। पर हुनखे ॿई अखियूं रोशनूं, हे जेको उज़र वारो। सो मूंखे चई त मुंहिंजो साथी बीठो आहे उन वटि मूंखे छॾाए। मां उते पहुतुसि, हुन मुंहिंजे हथ खे काबू कई बीठो न, त हुन हथ छॾाए वरी हुन भाकुर पातो, हुनखे वठी अॻिते रवानो थियो। उहो ॾींहुं वरी अॼु ताईं उहो माण्हू मदीने में मूं न ॾिठो आहे। अलाह जा दोस्त, अलाह उन्हनि खे इल्मु ॾींदो आहे, अलाह उन्हनि खे सुञाण ॾींदो आहे, अलाह उन्हनि खे बातिनी, जेकॾहिं ज़ाहिरी नज़र हुजे त बि बातिनी बसीरत रब उन्हनि खे ॾींदो आहे। क़ुरान मजीद जेका मूं आयत पढ़ी, उन आयत में बि रब इहो राज़ ॿुधायो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या फवजदा अब्दम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। पो लधऊं असांजे बाननि मंझां हिक बाने खे, जंहिंखे असां पाण वटां रहमत ॾिनी ऐं जंहिंखे असां पाण वटां इल्मु ॾिनो।